वेलकम बेदल साईं। शिकारपुर अचण जी ख़ुशी थी असांखे तव्हां आयो ऐं इहो ॿुधायो त तव्हांखे शिकारपुर पंहिंजे दौर में ऐं हाणे को फ़र्क़ु नज़र आयो? असां शिकारपुर जे सिलसिले में हिकिड़ो त इहो त असांजा अञा बि ख़्वाब जेके आहिनि उहे शिकारपुर जी गलियुनि वारा ईंदा आहिनि, पर मसइलो इहो आहे त उहे गलियूं कल्ह टियों ॾींहुं असांजे हाकिम गुल सां गॾु शिकारपुर जूं गलियूं पे ॾिठियूंसीं। सभु कुझु बदिलिजी वियो आहे। गलियुनि मां 3 गलियूं पैदा थी वियूं आहिनि, गलियूं सोढ़ियूं थी वियूं आहिनि। माण्हू पंहिंजे घरनि खे अॻे करे रस्ता बंदि करे छॾिया आहिनि। इहा बि ॾाढी ॾुख जी ॻाल्हि आहे। वरी हुन में जीअं बुढ़ा आश्रम में वेठासीं, हुनखे टुटल ॾिठोसीं, मुंहिंजे त अखियुनि में ॻोढ़ा अची विया। हाणे शिकारपुर एतिरो तरक़ी करण जे बजाए उहो बर्बादु थींदी थी वञे। कोई माण्हू जो उन ॾे सरकार जो उन ॾे तवजो कोन्हे। शिकारपुर त असांजी महबूब रही आहे, महबूब ऐं महबूबाणो शहर आहे। उन लाइ असां ज़ाहिर आहे जेके दोस्त असांखे चवंदा त असां कराची हलिया विया आहियूं त असां शिकारपुर जी बेवफ़ा औलाद आहियूं। चवंदा असां बेवफ़ा औलाद न आहियूं। तव्हां जेके रहो था ज़िमेदारी तव्हांजी आहे, तव्हांजी ज़िमेदारी। तव्हां रहो था, तव्हां पंहिंजे शहर लाइ नथा कयो। असांखे त चओ त असां कराची मां तव्हांजी परगोर लहूं या तव्हांखे असां मदद कयूं। सो इहा बि ॻाल्हि आहे। शिकारपुर खे हाणे हिन भेरे जेको मूं ॾिठो आहे, मूंखे एतिरो मतिलबु ख़ुशी न थी आहे। छाकाणि त शिकारपुर असां ॾिठीसीं खुलियल ॾिठीसीं। हिकिड़े रस्ते सां पंधु वेंदा हुआसीं, दोस्तनि सां मिलणु वेंदा हुआसीं, मिली ईंदा हुआसीं। राति जो 10-11 बि थी वेंदा हुआ त को असांखे घबराहट न थींदी। ॿियो ही गॾा घणा थी विया आहिनि, चंची घणी थी वई आहे, रस्ते में हलण जी जाइ कान्हे। हीअ सॼी जेका सूरत हाल आहे। ऐं ईअं बि कोन्हे त शिकारपुर में को सियासतदान कोन्हनि। हेॾा वॾा नाले वारा सियासतदान वेठा आहिनि ऐं तमामु पावरफुल सियासतदान वेठा आहिनि। उन्हनि खे इहो नज़रदारी करणु घुरिजे, उन्हनि खे निगहबानी करणु घुरिजे। पर इहो बि थोरो अफ़सोस थो थिए त शिकारपुर में कचिरो, गंदगी, गाॾा लिड पेशाब, इहे सभु कुझु ॾाढे अफ़सोस जी ॻाल्हि आहे। अच्छा बेदल साईं, थोरो कुझु माना चीता शयूं तव्हां ॿुधाए सघो था? तव्हांजे दौर में जेके सुहिणियूं माना मिसाल कुझु इमारतूं हुयूं या बाग़ हुया, उन्हनि खे तव्हां ॿुधाए सघो था त कहिड़ा हुया? दादा, हिन जो शाही बाग़ जो हिकिड़ो कमाल हो इहो त हुन में उहे वण हुआ जेके हिन महिल कंहिं माण्हू खे पुछो न, काठ गिदरे जो वण ॾिठो आहे हुननि? शिकारपुर जे हज़ारनि माण्हुनि खे, लखे माण्हुनि खे ख़बर कोन हूंदी त काठ गिदरे जो वण बि थींदो आहे। उहो शाही बाग़ में हूंदो हो। असां शाही बाग़ में अहिड़ा गुल बि ॾिठासीं जेके हिन महिल नापेदा आहिनि। हाणे इहो थी सघे थो ऑस्ट्रेलिया जा या न्यूज़ीलैंड जा माण्हू इन क़िस्म जा गुलाब पोखींदा हुजनि, कारा गुलाब ऐं ॻाढ़ा गुलाब जेके हिन महिल असां जेको गुलाबी गुल आहे उहो शिकारपुर बहकंदो हो। इन सां करन दर जेको आहे उहो करन जो गुल जेको उन सां बहकंदो हो। हाणे उहा शिकारपुर जेका आहे उहा असां वटि हिन महिल कान्हे। असांजी बुआ चवंदी हुई त असांजो शिकारपुर जा इहे रस्ता जेके धोपंदा हुआ ऐं गटर लाइन जेका हुई उहा एॾी डिघी वॾी हूंदी, हेठि हूंदी जो उन जा जेके जमादार हूंदा हुआ हेठि वञी साफ़ु करे ईंदा हुआ। हाणे इहे सॼा जेके आहिनि सिस्टम्स उहे हिन भेरे हिन जेका हिन अॼोकी जेका ज़माने जी म्यूनिसिपालिटी आहे उहा कमु नथी करे। असां नंढे हूंदे जॾहिं नालियूं साफ़ु कंदा हुआसीं त असां जेके जमादार हूंदा हुआ उहे बि चवंदा हुआसीं नवां भंगी आया अथव। असां चयो त भले हुजनि, घटि में घटि असां पंहिंजो पाड़ो त साफ़ु कयूं। हाणे बि जेकॾहिं शिकारपुर जो माण्हू पंहिंजे रुॻो घर जी दिकी साफ़ु करे वठे, उहो बि नथो करे। उहो शिकारपुर खे जहिड़े नमूने असां ॾिठोसीं, लखीदर ते असां ॾिसंदा ईंदा हुआसीं। हे हिन जी वली मोहम्मद कासई जो दुकानु, मुंहिंजो होटल हूंदो हो, हिन ब्रॉडकास्टिंग जी ऑफिस हूंदी। सॼो ॾींहुं शिकारपुर जी शहर सॼे में लाउड लॻा पिया हूंदा हुआ। इहो सर दौर कहिड़ो तव्हांजो? अयूब जो दौर? हा, अयूब जो दौर हो या ईअं हा, लॻभॻि 55 खां वठी असां बि अखियूं खोलियूं आहिनि, शिकारपुर खे ॾिठो आहे। त असां पंहिंजे पसंदि जा बि असां वेंदा हुआसीं हिन में ब्रॉडकास्टिंग में, लोकल ब्रॉडकास्टिंग में असां वेंदा हुआसीं। हुते हुनखे चवंदा हुआसीं त असांजी पसंदि जा ई रिकॉर्ड आहिनि। पोइ उन टाइम ते उहे रिकॉर्ड वॼाईंदा हुआ ऐं उहे अनाउंस बि कंदा हुआ त हीअ फलाणी फरमाइश आहे। तमामु सुठे नमूने असां एंटरटेन थींदा हुआसीं, सॼे शहर में हलंदा हुआसीं। असां गाना ॿुधंदा हुआसीं, पंहिंजी फरमाइश जा गाना ॿुधंदा हुआसीं, ख़ुशि थींदा हुआसीं। या वरी जेके असां टांगे ते चढ़ण जो हिकिड़ो पंहिंजो मज़ो हूंदो, शाम जो टांगे ते या सुबुह जो टांगे ते चढ़िबो। या जॾहिं असांजे सिंधवा में पाणी ईंदो असां टांगे ते चढ़ंदा हुआसीं, हिते लखीदर ते ईंदा हुआसीं, ट्यूब ऐं तूरियूं वठंदा हुआसीं दोस्तनि साथियुनि सां, अंब ऐं खास। अच्छा साईं, तव्हां इहो बेगारी ते वियो हुते माना? बेगारी ते असां या सिंध ते असां तमामु घणो तड़का। औरतूं ऐं मर्द अलॻि हूंदा हुआ? बेगारी ते हो। बेगारी? हा, बेगारी ते जेका पुल आहे न, पुल जे हिन पासे खां ॾियारी लॻियल आहे, हिन पासे खां बि ॾियारी लॻियल आहे। उहो जेके ईंदा हुआ घणो करे असांजा हिंदू जेके हूंदा हुआ, मुस्लमान बि। असांजी पुफी बि चवंदी हुई त असां बि बेगारी ते तड़कायो आहे। जवान हूंदी हुआसीं असां वेंदा हुआसीं बेगारी ते, असांखे बाबा वठी वेंदो
त इहा जेका ॾियारी आहे मर्द हिन ॾियारीअ हीअं टपी न सघंदासीं अगरि त पुल जो जेको डेप्थ आहे सही। उहा सॼी उहा ख़ाली हूंदी पाणी सां भरियल हूंदी औरतुनि ऐं मर्दनि जो पाण में न हूंदो सिंधुआ ते जेको माछनि जी पुल खां पोइ अॻिते हिकिड़ो हिंदुनि जी हिकु बैठक हूंदी हुई उते इहे राग बि थींदा हुआ हिंदू वेहंदा भॼन वॼन ॻाईंदा हुआ उते हू पंहिंजी फैमिली वठी ईंदा हुआ उते सीमेंट जी ॾाका ठहियल हूंदा हुआ उते हुननि जूं औरतूं वेठियूं हूंदियूं मानी पचाईंदियूं हूंदियूं पंहिंजो कमु कंदियूं नंढियूं नंढियूं इहो तव्हां ॾिठो पंहिंजे दौर में? हा हा उहो पंहिंजे अच्छा इन जूं के पिक्चर्स वग़ैरह को अहिड़ियूं पुराणे पुराणियूं? ज़माने में त कैमरा जो रिवाज असां वटि हिकिड़ी कैमरा हूंदी कोडेक जी उहा कोडेक जी मां सम्झां थो जीअं कोडेक जी कैमरा बि वॾनि खां किथां आई हुजे असां हुन जा फ़ोटो कढियासीं 2B साइज़ जा फ़ोटो निकिरंदा हुआ हुन मां अठ फ़ोटो निकिरंदा हुआ असांखे कंबर ॾींछा असांखे साफ़ु करे ॾींदो पर मक़सदु इहो त इहो कैमरा असां एतिरो घणो इस्तेमालु न करे सघंदासीं ₹2 लाइ ₹3 रोल हूंदो महांगो पवंदो असांखे ख़र्ची मिलंदी 4 पैसा इहो जेको टुंगर पैसो हूंदो उहा असां ख़र्ची मिलंदी अथाना ऐं ₹2 ख़र्चु करणु असांजे लाइ मुश्किल हूंदो पोइ ईद ते असां इहो कंदासीं पैसा गॾु करे असां हिकिड़ो रोल वठंदासीं फ़ोटो कढंदासीं त सिंधुआ जे पासे ॾे असां न कढी सघियासीं पोइ जेके असांजा हिते जा शिकारपुर जा जेके पेंटिंग करण वारा हूंदा हुआ उहे पोइ इन ख़्याली खाका ठाहींदा हुआ हा ख़्याली जेके खाका हुआ उहे लोकराम ॾोॾे जा पंहिंजी किताब में ॾिना अथव ॾाढा सुठा आहिनि उहे हा ॾाढा सुहिणा आहिनि बेगारीअ जा आहिनि सिंधुआ जा आहिनि शहर जा आहिनि नंढा वेझा जेके वाहण आहिनि उन्हनि जा ॾिना अथऊं कीअं गऊं बीठी आई बहरहाल ॾाढा प्यारा ॾाढा वणंदड़ आहिनि ऐं असां इहो अखियुनि सां ॾिठोसीं हुनजे करे असांखे मूंखे ॾाढियूं वणंदियूं आहिनि तस्वीरूं भला ढक बाज़ार जे हवाले सां का यादगिरी हाणे ढक बाज़ार उहा बची आहे? ढक बाज़ार ॾाढी सुहिणी हूंदी हुई ऐं तमामु इहो सम्झो त हाणे जीअं न हिननि कपिड़ा मथां टंगे छॾिया आहिनि इहे तारूं अची वियूं आहिनि बिजलीअ जूं ऐं ॼारा लॻी विया आहिनि इहा सफ़ाई न थी आहे इहा सिंध जी पहिरीं वॾी इहा ढक बाज़ार आहे जेका एतिरी सारी डिघी आहे ऐं इन में सम्झो त असां ॾिठोसीं असांजो क्लासमेट हूंदो हो अब्दुल करीम सिद्दीकी उनजो पीउ हूंदो नास वारो हिते वेहंदो भरिसां सिंघ जो हिकिड़ो हूंदो दुकानु हूंदो वॾो हुनजे भरिसां ॿियो हिकिड़ो हकीम जो दुकानु हूंदो हुनजो पुटु बि कुतिब हूंदो उहो उते कराची में सचल ॻोठ में निमाज़ पढ़ंदो आहे मस्जिद में मिलंदा आहियूं असांजो बाज़ार में अचणु हिकिड़ो इहो ॿियो हुनजो पंहिंजे हूंदो मेडिकल जो स्टोर हूंदो हिते हिननि जो सूमरनि जो उहो उते बि असांजे ख़ासि तौर ते असां हाथी दर ताईं हितां वठणु ईंदा हुआसीं मेडिकल जी दवा वठणु ईंदा हुआसीं मतिलबु हाणे उहा शइ बि न रही न हाणे कान्हे हाणे मां आयुसि त सम्झो त पाण बचायो रस्ते में मोटरसाइकिलूं बि हिते ई आहिनि त इहे फूल पताशी वारा बि हिते ई आहिनि न त साईं हाणे ॾिसो हितां कपिड़े जो मार्केट आहे वरी अॻियां अचो त इहे जेके ॿारनि जूं शयूं ऐं वॾनि जूं शयूं आहिनि ज़री गोटे जूं शयूं आहिनि कपिड़नि जूं शयूं आहिनि ॾाढा सुहिणा सुहिणा कपिड़नि जा वरी कपिड़े जो मार्केट आहे वरी सोनार को मार्केट आहे वरी चूड़ीघर बाज़ार आहे हल हलां लॻभॻि हिते 16-17 मार्केट आहिनि हिते इन हिकिड़े टुकड़े में ऐं वरी किताबनि जो दुकान बि आहे मौली अज़ीम जो दुकानु हूंदो हिते असां हिते सुठा सुठा किताब हूंदा हाणे त कोन आहिनि एतिरा उहो किताब हाणे शायदि मूंखे अॼु दुकानु नज़र बि न आयो मां त गुज़री वियुसि ख़बर ई न पई मूंखे त उहो दुकानु हुआ ऐं असांजो जेको शौक़ु हूंदो बाज़ारि घुमण जो घटि हूंदो इहो ख़ासि तौर ते जेको किताब वठण जो शौक़ु हूंदो किताब वठणु वेंदा हुआसीं ॾिसंदा हुआसीं पोइ इन दौरान घुमण बि थींदो लखीदर ताईं असां पंधु वेंदा हुआसीं चबूतरे ते बीहंदा हुआसीं चबूतरे ते असांजो दोस्त हूंदो अमरलाल हूंदो हीउ पंहिंजो जेके बाइंडर हूंदो बाइंडिंग कंदो असां खोड़ किताब उन खां बाइंडिंग कराईंदा हुआसीं हाणे हुनजो छोकिरो आहे उते साॻे चबूतरे ते बाइंडिंग करे थो ॿियो हिन पासे खां चबूतरे ते बाटा जो बूटनि जो दुकानु हूंदो ऐं हुनजे साम्हूं असांजो दोस्त जो चाचो हूंदो हुन दर्जी साईं फुल सूट ठाहींदो ॾाढो ज़बरदस्तु यानी सिंध में जेको न तमामु 3 पीस फुल सूट 3 पीस एॾो सुहिणो ठाहींदो ऐं असांखे शौक़ु थियो त असां हिनखे ठारायोसीं साॻियो ई जेको दुकानु आहे वरी उहो हुनजे भाइटे खे हाजी अली बख़्श खे मिलियो हुनजे पुट जो आहे हाणे सोनार को दुकानु आहे काशिफ गोल्ड स्मिथ जे नाले सां अच्छा ही गोल मार्केट भी ईअं हूंदी हिते ॾाढो कचरो आहे गोल मार्केट में गोल मार्केट असांजे ॾींहंनि में नओं ठहियो अच्छा हा साईं ॾाढो सुहिणो इहो साईं सन कहिड़ो हुयो इहो मुंहिंजे ख़्याल में 64-65 हो अच्छा हा मुंहिंजो अंदाज़ो इहो 64-65 असां ॾिठोसीं नओं ठहियो हो इहो ऐं ॿिया गोश्त मार्केट बि हीअ गोल मार्केट जे पुठियां गोश्त मार्केट जे राइट ते वरी नंढड़ी बाज़ार हूंदी जिते मच्छी मार्केट न साईं उते वरी हीअ दिलि फिफड़ गुर्दा उहे अलॻि मिलंदा हुआ उहो वरी नंढड़ो मार्केट हूंदो हुते स्पेशली इहे मिलंदा हुआ जेके इहे सम्झो त हुनजा मग़ज़ बुकियूं गुर्दा इहे तिरियूं इहे सभु हिते इन में मिलंदा हुआ हू त असांखे उहो तबरुक करे ॾींदा हुआ न जेकॾहिं किलो गोश्त वरितो त थोरी बुकी बि कटे ॾींदा हुआ थोरो जीरो बि कटे ॾींदा हुआ पर हुननि वटि बाक़ाइदा सॼी मार्केट हुजे सुबुह सां तव्हां जीरा वठणु वञो त उन मार्केट में
वंग वटां अच्छा हुनजो ख़ासि को नालो हुयो उन वक़्तु? बसि ईअं ई चओ त मार्केट हुआ गोश्त मार्केट ई हो या मुंहिंजे ख़्याल में यादि नथो अचे त भला हितां वंग जेको ठहियल हो सर इहो गोल मार्केट जे भरिसां इहो तव्हांखे आइडिया आहे कॾहिं जो को किथां? इहो असांखे अॻे जो हा हिते वंग जे खॿे पासे ते पहिरीं त कबाब जो दुकान हूंदो होटल हूंदो हो पहिरीं इहो वॾो होटल हो हिते हिकिड़ो कबाब विकिणंदो हुआ रस्ते ते शाम जो बि कबाब बि ॾींदा हुआ वरी हिन राइट हैंड ते वरी मच्छी मार्केट हो मच्छी मार्केट में वरी हिकिड़ी माई हूंदी पहिरीं दर मां अचो हिन जा ॿ दर हूंदा हिकिड़ो विच में बि दरो हिकिड़ो मुंहं में बि दरो उहा माई वेहंदी नालो हुनजो चङो हूंदो ड्रिगी हूंदी आहे जेको अचे हुनखे सटे गार ॾींदी हुई हाय 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 माण्हू ठरी पवंदा हुआ हुनजी गार एॾी प्यारी हूंदी उहो अड़े करे त छॾींदी अड़े अचु त उहो खारायां मच्छी उनखे पास ॾींदी पोइ चवंदी अड़े अचु त खारायां मच्छी सो इन हिसाब सां माण्हू हुनजे लाडली हुई सभिनी जी सभई हुन वटि मच्छी खाइण ईंदा हुआ वठणु ईंदा हुआ जेको हिन पासे न ईंदो न त हुनखे परे खां ॾिसंदी पवंदी हा हालात थी उतां ख़बर रखंदी पर उहा ॾाढी प्यारी हुई ॾाढी हुनजो नालो अलाए परीअ लाइ कुझु ईअं नालो हुअसि ॾाढी सुठी केरु हुई साईं? मोहाणी हुई हा पर अच्छा साईं इहो वंग ते पहुतासीं त थोरो इहो साम्हूं ई किड़ी अता मोहम्मद आगा सलीम साहिब जो न इहो वरी हेॾे किड़ी नवाब ख़ान हा किड़ी हेॾां ॿियो असांजो मोहम्मद याकूब आगा ॿिया तमामु घणा अब्दुल नबी साहिबु त माना इहो इन करे थोरो हिन ॾे फिरुस मां त तव्हांजे दौर में जेके तव्हांजा हमसर राइटर्स हुया उन्हनि जे बारे में कुझु का यादगिरी ॿुधायो असांखे त कहिड़ा कहिड़ा हुया तव्हांजे दौर में? असांजे दौर में अदा सभु वॾा माण्हू रहिया असां हुनखे आगा गुलहसन ख़ान खे ॾिठोसीं आगा अब्दुल नबी खे ॾिठोसीं आगा गुलहसन हू जेको आगा गुलाम नबी सूफ़ी आगा सूफ़ीअ जो पीउ असां न ॾिठोसीं आगा सूफ़ी बि असां न ॾिठोसीं पर असां ही जेके आगा नादर हो या आगा गुलहसन गुल ही हाणे जेके गड़ियासीं हिन जा सुल्तान कोट जा इहे असां माना थोरो असांखे इहो ॿुधायो त माना शाइर ऐं स्पेशली कहाणीकार ऐं या तारीख़ ते जेके कमु कंदा हुया ॿ टे उन्हनि जे हवाले सां स्पेशली त कुझु माना आइडेंटिफाई करे सघो न असां तारीख़ुनि में रुगो किताबनि में हिननि माण्हुनि खे पढ़ियोसीं इहो साम्हूं असां हिननि खे न ॾिसी सघियासीं छाकाणि उहो त ओभर असांजी हिकिड़ी नंढी हुई ॿियो त आगा सलीम बि उन महिल मूंखे लॻे थो त उहो शिकारपुर छॾे वियो हैदराबाद वञी रहियो हिते असांजा जेके दोस्त हुआ उन्हनि में इहे पोइ वॾा राइटर थिया जंहिंमें आगा रफ़ी कुझु टीवीअ जो तमामु सुठो राइटर पैदा थियो आगा सलीम हितां वियो त पोइ त वॾो राइटर थियो रेडियो जो रहियो हुते ॿिया असांजा जीअं इक़बाल तरीन हो हिते जंहिंजे पंहिंजो इक़बाल तरीन रहंदो हो या असांजी किड़ी अता मोहम्मद में असांजी जेका अदाकारा हूंदी हुई रोशन अता उहा बि तव्हांजी गड़ी हिनजी सुल्तान कोट मां पढ़ण जी हिते आई हुई शिकारपुर में उहा बि शिकारपुर पाण खे लिखींदी या असांजे हेॾे पंहिंजे हिननि जे सिद्दीकी जेके रहंदा हुआ अनिल सिद्दीकी वारा उन्हनि जे ख़ानदान मां ग़ज़ाला जेका वरी पोइ ॼाई त कंबर में पर मशहूरु आहे सिद्दीकी जे शिकारपुर जा या ग़ुलाम अज़हर सिद्दीकी तमामु वॾो नालो आहे फिल्मुनि जो डायरेक्टर रहियो आहे उहो बि शिकारपुर जो इहे असां ॾिठासीं असांजो सिद्दीकी साहिबु त टीवीअ में असां सां गॾु रहियो तमामु अच्छा फिल्मी रिकॉर्डिंग बि शिकारपुर में थींदी रही माना मिसाल जी अबाणा फिल्म न अबाणा फिल्म शिकारपुर में न ठही हुई न हा माफ़ कजो मां सिधो त अबाणा फिल्म शिकारपुर में न ठही हुई बाक़ी हुननि फिल्म अहिड़ी का ठही जंहिंजी हिन न्याज़ मुग़ल जेको हुई असांजे बाबर जो ॾाॾो अच्छा हा इफ़्तिखार हुनजो पुटु हो बाबर जो वालिद उन्हनि फिल्मुनि जी शुरूआति कई जंहिंमें हिननि हिकिड़ी फिल्म ठाही हुई रश प्रिंट्स असां ॾिठा हुआसीं हिननि जा ब्लैक एंड वाइट टाइप जा नालो छा फिल्म जो नालो अलाए छा हो हुन में हिननि संजराणी भार हूंदा भला इहो सन इहो 60s अर्ली 60s हो अच्छा हा हिननि ठाही हुई फिल्म ते 16 mm ते ठाही हुई ऐं उन खां पोइ उन में इहे हुनजो तुफ़ैल संजराणी जो पीउ हक बाबा उहो हो उनजो भाउ शफ़ी मोहम्मद ॿिन्ही हिननि में कमु कयो अदाकार असांखे ॾेखारियो परदे ते ॾेखारियो इन ज़माने में कल्चर हुन जा पंहिंजे इंफॉर्मेशन डिपार्टमेंट जा गाॾो ईंदो हिन ऊन्हारे में रेलवे स्टेशन जे पुठियां वॾो परदो लॻंदो असां हुते वेंदा हुआसीं फिल्म ॾिसण जे लाइ इहे फिल्मूं खणी ईंदा हुआ पंहिंजे इंफॉर्मेशन डिपार्टमेंट जा मेला या पंहिंजो बाज़ारूं शहर इहे जेके डॉक्यूमेंट्री हूंदियूं उहे खणी ईंदा ॾिसंदा हुआसीं असां हुते हेॾे जेको आहे पंहिंजो किड़ी नवाब खान में हिते हिकिड़ो वॾो माण्हू रहंदो हो हिसामुद्दीन ख़ान लाला हिसामुद्दीन आगा हिसामुद्दीन हिननि जे वरी ख़ानदान मां काफ़ी वॾा माण्हू पैदा थिया हिननि जा छोकिरा जेके असां सां गॾु बि पढ़िया ॿियो असांजे जेको गुलहसन ख़ान हो सूफ़ी हिननि जो जेको पोयरनि में उहो लाला शरफ़ हो लाला शरफ़ बि ॻाईंदो हो ॾाढो सुठो हिननि जो हिते आस्थानो अथव हिन जे जेको इहो मार्केट आहे न ग्रीन मर्चेंट
इहे वरी रस्तो आगणे दर ॾे काज़ीन जे पासे ॾिठो वञे, हिते हिननि जी हूंदी हुई पंहिंजो जिते सूफ़ी जामनदास आशिक़ जो बि दुकानु हूंदो हो, हिते हिननि जी पंहिंजी वेठक हूंदी, नानक शाही सॾींदा हिनखे, सचल साईं जो कलाम थींदो, शाम जो राग थींदो हिते, इहा बि वॾी महफ़िल थींदी हुई हिते ज़बरदस्त क़िस्म जी। अच्छा, तव्हांजे दौर में सर के औरतूं बि एक्टिव हुयूं तव्हांजी स्कूलिंग जे दौर में थी आहे त मां सम्झां थो त मैट्रिक सर कॾहिं कई अथव? मां मैट्रिक त कई आहे 64-65 में कई आहे। 64-65 में जॾहिं कॉलेज में वियो त को एजुकेशन हुई हुते? न, उन महिल ख़तमु थी हुई, ताज़ी ख़तमु थी हुई। असां खां बसि ईअं सम्झो त मां मैट्रिक करण खां पोइ हिकदमि कॉलेज न वियो हुउसि। उहो मुंहिंजा 3-4 साल मुंहिंजा जेके आहे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे नौकिरियुनि में, जेके नंढियूं नौकिरियूं असांजे बाबा जे गुज़ारे वञण जे करे असांखे नौकिरियूं पियूं करणियूं पवनि, त 3-4 साल मुंहिंजा ईअं रहिंदा विया। उन ज़माने में असां उन खां अॻु में थोरो अॻु में असां इहो ॿुधो होसीं त कमर शहबाज़ हिते पढ़ाईंदो हो, पंहिंजो आयो हो पढ़ाइण जे लाइ, साईं बशीर मुराणी हिते पढ़ाईंदो हो, त उन्हनि जो वरी उन्हनि स्टूडेंट्स सां प्यार थियो, छोकिरियूं पढ़ंदियूं कॉलेज में। हाणे मिसाल हुनजी बशीर मुराणी जी बि पंहिंजी शागिर्दाणी सां शादी थी, कमर शहबाज़ जी बि उन छोकिरी जेका हुते पढ़ंदी हुई कॉलेज में उन सां शादी थी हुई। सो इन मतिलबु त छोकिरियूं पढ़ंदियूं हुयूं, ऐं इहो ज़मानो इहो हो जॾहिं इहे छोकिरियूं साइकिल ते ईंदियूं हुयूं कॉलेज, शेखयाज़ जे ज़माने में। सो मूंखे जीअं फहमीदा हुसैन चयो त इहो त शहर अहिड़ो आहे ई कोन्हे जो तव्हां ॻाल्हि था कयो, इहा त तव्हां अफ़साने जी ॻाल्हि था कयो, मूंखे ईअं कोन्हे। उहो शेखयाज़ पाण हिननि मायुनि सां गॾिजी साइकिल ते, कासाइन जे पाड़े खां साइकिल ते उन्हनि सां कॉलेज वेंदो, ऐं ख़ासि तौर ते हुनजी हिकु रोशन बादाम नातवान जी भेण, उनखे काफ़ी भेरा हुनखे स्काउट करे पाण गॾिजी फंक्शन थींदा, राति जो देरि थींदी हुई त राति जो हुन सां गॾिजी हिनखे कासाइन जे पाड़े में हिनखे घर छॾणु वेंदो हो। मूंखे इहो असां वटि इहो मसइलो न हो। या सिंध वाह ते बेगारी वाह ते जेके मायूं तड़ करण ईंदियूं, त इहो इन क़िस्म जो जेको सेक्शुअल हरासमेंट हुई, अहिड़ी क़िस्म जी का ॻाल्हि न हुई उन ज़माने में। फ्रीडम हुयो, मतिलबु पर्दो जे माना ईअं न हुयो जीअं हींअर पर्दो आहे। हा, पर्दो न हो, पर उन हूंदे बि सिक्योरिटी हुई। हाणे असांजो साईं नज़ीर मुग़ल जेको हो, उन जी न्याणी हुई, नज़ीर मुग़ल एजुकेशन हुयो, उनजी छोकिरी हूंदी, उहा बि जीन पाईंदी। अॻे ख़बर अथव वाइट जीन हूंदी, मखण जीन सॾींदा हुनखे, उहा स्ट्रेचेबल हूंदी, उहा एॾी सुठी हूंदी जो मुंहिंजो मासाड़ जजो हो, उन वटि बि पेंटूं मुंहिंजो गुज़ारे वियो, त कपिड़ा मूंखे ॾिना हो, मूं आल्टर करे उहो मां पाईंदो हुउसि ॾाढो। पोइ उहे ज़ाहिरा फैशन बि कयासीं घणा, उनजा कपिड़ा आल्टर कराए पाईंदा हुआसीं, ॾाढी साईं उहा जीन ॾाढी सुहिणी हूंदी, या वियो न त ॾाढी स्ट्रेच थी वेंदी, सफ़ा जहिड़ो हीअं थी वञे जीअं सुथण थी वेंदी आहे। अबला तव्हांजे दौर में हिकिड़ो कपिड़ो हूंदो, टाटर जो कपिड़ो हूंदो हो, टेट्रा हुनखे सॾींदा हुआ। टेट्रान त अलॻि हुई न, टाटर जो कपिड़ो चवंदा हुआ, इहो वरी कहिड़ो? न, असां काडराए पाती थी, मूं काडराए पाती, काडराए हूंदी पंहिंजी हुन में ॾना हूंदा कपिड़े उभरियल। हा, उहो उन में ब्राउन कपिड़े जी ईंदी, उहा ॾाढी सुठी हूंदी, ऐं उहा गर्मियुनि में थधी हूंदी, सर्दियुनि में वरी गरम हूंदी। भला हिते हुनरमंद बि इलाही हुया, धूड़ धड़िया फलाणा, इहो कुझु तव्हां ॾिठा हुननि मां कुझु? माना हाणे उहे प्रोफेशनल ख़तमु थी विया आहिनि असां वटि, कहिड़ा हुया जेके तव्हां पंहिंजे दौर में ॾिठा? धूड़ धड़िया असां ॾिठासीं। असल में छा थींदो आहे त सोनारा जेके आहिनि बुहारीदार पंहिंजे, उहो उन खां पैसा वठंदा आहिनि। बुहारीदार जेको ईंदो आहे न, सोनारे जी बुहारी करण वारो, उहो उनखे पैसा ॾींदो आहे, तॾहिं उहो बुहारी खणी ईंदो आहे। हाणे त नथा करनि, अॻे उहो धूड़ धया हूंदा हुआ जेके पैसनि सां बुहारी खणी वेंदा हुआ, सोनारे जी बुहारी ॾेई वेंदा हुआ, उन्हनि मां हुननि खे का न का शइ हुनजी का चिथड़ी मिलंदी हुई। वञी तलाव ते असां ॾिसंदा हुआसीं, स्कूल वेंदा हुआसीं त उहे धोईंदा हुआ वेठा हुनखे, मिटीअ खे, धूड़ खे, जेका सोनारनि जी दुकान जी हूंदी, उन्हनि मां हुनखे ज़री न ज़री निकिरंदी। मिसाल हुते जेकॾहिं 8 आना ॾेई आया मिटीअ जा, त हुनजे 8 आने खां 10 रुपए जो सोन निकिरी ईंदो हो हुननि जो, ज़री जेको साफ़ु करनि था न जॾहिं सोनारनि जी दुकान ते। हाणे त मशीनूं अची वियूं आहिनि, हाणे त उन्हनि पाण अहिड़े नमूने जो ठाहियो आहे जो धूड़ धड़े जी ज़रूरत ई कान्हे। ॿियो वरी जेके ठाठारा हूंदा, असांजा नानाणा हूंदा हुआ त लखीदर जे अंदरां ठाठरनि जा दुकान हूंदा, या तव्हां लखीदर ते हिनखे 1-5 खां अॻिते हलंदो न लखीदर ते, हिते बि ठाठरा वेठा हूंदा, असां मथां ॾिसंदासीं, ठक टू ठा, टक टू ठा, टक टू ठा लॻी पई हूंदी, वटा ठाहींदा, प्लेटूं ठाहींदा, कटोरा ठाहींदा, ॾाढो वॾो कमु कंदा हुआ। असां त इन मज़ो वठंदा हुआसीं, हिकिड़े रिदम में कंदा हुआ न, ठक ठू ठा, 4 ॼणा हूंदा या 3 ॼणा हूंदा, ठक ठक ठू ठा, टक टक ईअं लॻंदी हुई। उहो अहिड़े नमूने हुनजो मज़ो हूंदो हो हुनजो, असां काफ़ी देरि ताईं ॾिसंदा हुआसीं हिनखे। ॿियो असांजो नानो हूंदो हो, मां नाना सिद्धी, उहो वरी भुॻड़ा बि छिलींदो, वांदो वेठो हूंदो हो न, भुॻड़ा हुनखे हथ ते तिरीअ ते साफ़ु कंदो, पोइ हुनखे हिकिड़े खे साफ़ु करे रखंदो। असांजी वरी हालत छा हूंदी, चवंदा नाना सिद्दीक़ वटि हलो, नाना सिद्दीक़ वटि। छो हलो? यार भुॻड़ा मिली वेंदा, प्लेट में हो पाटले में रखंदो भुॻड़ा विकण जे लाइ,
असां ॿरो ॾींदा हुआसीं हुन जा सभई बुकड़ा खाई करे। ठाठारनि जो जेको पाड़ो आहे हिन जे भरिसां ई ॿियो पाड़ो हा ठाठारनि जो कारी न्याई। हा कारी न्याई तव्हां ॾिठी पंहिंजे दौर में? न मूं न ॾिठी आहे। घिटीअ में वरी अंदरि वञिबो न त सिधी घिटी आहे, असांजा नानाणा रहंदा हुआ हिते दायनि जा, दाया घर आहिनि, पुठियां वरी करबला मॉल आहे। ऐं असांजी जेका नाई शबे आशूर थींदी न असांजे नानाणे घर में थींदी। बाबा जे ॾींहंनि में बि बाबा जे गुज़ारे वञण खां पोइ बि असांजी अम्मा वठी ईंदी हुई असांखे नाने जी हिते नानाणे घर में। हिते ॿ दरियूं हूंदियूं, हाणे त हिन मस्जिद ठाहे छॾी आहे जिते बम फाटो तेॾी महिल हिन जे पंहिंजे बारगाह में हितां हिन दरियूं हूंदियूं। असां राति जो दरी वटि वेहंदा हुआसीं, नंढा हूंदा हुआसीं, हेठि रश हूंदी ॾाढी। ऐं पोइ